OIC अरब लीग गज़ा जो घेराव फौरी ख़त्म करण जो मुतालबो करे छॾियो। सेक्रेटरी जनरल OIC सऊदी वली अहद मोहम्मद बिन सलमान इस्लामी सरबराही इजलास खे ख़िताब कंदे बेगुनाह ऐं मासूम फ़लस्तीनियुनि जे क़त्ले आम जी मज़म्मत कई। अॻवाननि चयो त असीं गज़ा ते मढ़ियल जंग खे रद्द करियूं था। गज़ा में फ़ौजी ऑपरेशन बंदि कया वञनि। फ़लस्तीन ते हमले जो ज़िम्मेवार इसराइली इख़्तियारूं आहिनि। इजलास में पाकिस्तान जी नुमाइंदगी निगरान वज़ीर आज़म अनवारुल हक़ काकड़ करे रहियो आहे। फ़लस्तीनी सदर महमूद अब्बास पारां आलमी बिरादरी खां गज़ा में रतो छाण जो नोटिस वठण जो मुतालबो। सलामती काउंसिल में फ़लस्तीन खे मुस्तक़बिल मेंबरशिप ॾियण जी बि घुर। संदसि चवणु आहे त फ़लस्तीनियुनि खे बदतरीन जाहिरियत जो निशानो बणायो पियो वञे। इसराइल खे पंहिंजी जंगी ॾोहनि जो हिसाब ॾियणो पवंदो। हज़ारे फ़लस्तीनियुनि खे शहीद कयो वियो आहे। सिफ़ारती हल में गज़ा ऐं ओलह पटीअ में शामिल हुजणु घुरिजनि। नून लीग चूंडुनि जूं तयारियूं शुरू करे छॾियूं आहिनि। नवाज़ शरीफ़ सूबनि जे दौरनि जी मनसूबाबंदी करे वरिती आहे। उन खां इनकार नाहे त हिन वक़्तु महांगाई सभ खां वॾो चैलेंज आहे। अॼु आम माण्हू जो जीअण ॾुखियो ई न पर नामुमकिन बणिजी वियो आहे। इक़्तिदार में अची दहशतगर्दी ऐं लोड शेडिंग जी महांगाई ते बि ज़ाब्तो आणींदासीं। मुस्लिम लीग नून जे अॻवान राना सनाउल्लाह लाहौर में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त साज़िश तहत हिक शख़्स खे इक़्तिदार में आंदो वियो हो। नून लीग अॻवाननि खे जेलनि में विधो वियो ऐं पोइ बि साबित क़दम रहियासीं। नवाज़ शरीफ़ 21 ऑक्टोबर ते क़ौम खे नयूं उमीदूं ॾियारियूं। मुल्की मसइलनि जो हल नून लीग वठी आहे। आलमी मालियाती फंड पारां पाकिस्तान खां सख़्त मुतालबा करण जो इम्कान। IMF मिशन जूं मुख़्तलिफ़ खातनि सां टेक्निकी सतह जूं ॻाल्हियूं ख़त्म। ज़रियनि जो चवणु आहे त FBR ॻाल्हियुनि में FIA मिशन खे टैक्स उगाइण ते मुतमइन कयो। फेडरल बोर्ड ऑफ रेवेन्यू, नाणे वारी वज़ारत ऐं स्टेट बैंक सां पॉलिसी सतह जूं ॻाल्हियूं सूमर खां शुरू थींदियूं। तवानाई ऐं पेट्रोलियम वारी वज़ारत खां नवां मुतालबा थी सघनि था। IMF सां मुआशी टीम जूं ॻाल्हियूं 15 नवंबर ताईं मुकमल थींदियूं। तहरीक इंसाफ़ जे अॻवान असद उमर सियासत खां मुकम्मल तौर धार थियण जो ऐलान करे छॾियो। समाजी राब्तनि वारी वेबसाइट ट्विटर ते पंहिंजे बयान में असद उमर चयो त हू PTI जे बुनियादी रुकनियत तां पिणु इस्तीफ़ा ॾेई रहियो आहे। रियासती इदारनि सां टकराव वारी पॉलिसी सां इत्तफ़ाक़ नाहे। अहिड़ी पॉलिसी रियासत इदारनि सां शदीद टकराव जो कारण बणिजंदी आहे जेका मुल्क जे मफ़ाद में नाहे। ख़ैबर पख्तूनख्वा जो निगरान वॾो वज़ीर मोहम्मद आज़म ख़ान लाॾाणो करे वियो। दिल जे मर्ज़ में मुब्तला आज़म ख़ान खे गुज़िरियल राति पेशावर जी ख़ानगी अस्पताल में दाख़िल कयो वियो हो। मोहम्मद आज़म ख़ान चीफ सेक्रेटरी ऐं वफ़ाक़ी वज़ीर जे उहिदनि ते बि रही चुको। निगरान वॾे वज़ीर जे लाॾाणे खां पोइ KP जी निगरान काबीना बि टुटी वई। आइनी माहिरनि जो चवणु आहे त हाणे सेनेट जी 6 रुकनी कमेटी निगरान वॾे वज़ीर जो फ़ैसिलो कंदी। कमेटी फ़ैसिलो न करे सघी त इलेक्शन कमीशन खे फ़ैसिलो करणो पवंदो। सदर डॉक्टर आरिफ अलवी, निगरान वज़ीर आज़म अनवारुल हक़ काकड़, अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी, पाकिस्तान पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, सिंध जे निगरान वॾे वज़ीर जस्टिस रिटायर्ड मक़बूल बाक़िर ऐं ॿियनि पारां ॾुख जो इज़हार। सुप्रीम कोर्ट आदमशुमारी ख़िलाफ़ दाख़िल अपील ॿुधणीअ लाइ मुक़ररु करे छॾी। जस्टिस एजाज़ुल हसन जी सरबराही में 3 रुकनी बेंच 13 नवंबर ते ॿुधणी कंदी। दरख़्वास्त गुज़ार हसन कामरान बलूचिस्तान में आदमशुमारी ख़िलाफ़ दरख़्वास्त दाख़िल कराई हुई। बलूचिस्तान हाई कोर्ट आदमशुमारी ख़िलाफ़ दरख़्वास्त रद्द करे चुकी। पाकिस्तान में गैर कानूनी तौर तरसियल परॾेहिनि पारां वापसि पंहिंजे मुल्क वञण जो सिलसिलो हलंदड़ गुज़िरियल 24 कलाकनि दौरान वधीक 3605 परॾेही तोड़खम रस्ते वापसि हलिया विया। अफ़गान कमिशनरेट चयो आहे त होल्डिंग सेंटर में नादरा अमले अफ़गानिस्तान वापसि ईंदड़नि जी डेटा जमा करे वरिती आहे। 1 ऑक्टोबर खां हींअर ताईं 1,98,000 खां मथे परॾेही पंहिंजे मुल्क वापसि वञी चुका आहिनि। मसइलनि वॾी पुलिस कार्रवायूं कंदे 2 अफ़गाननि खे गिरफ़्तार करे वरितो। पुलिस जो चवणु आहे त अनवर पठाण ऐं नूरस ख़ान खे लॉकअप करे संदनि ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो आहे। ॾेढ महीनो अॻु औरताणे आवाज़ ते हिरकजी अगवा थियल पिरियालो जे ॻोठ अलाहदाद बुर्दी वासी 2 नौजवान कदकोट जे कचे मां बाज़ियाब। ज़ुबैर बुर्दी ऐं वाजिद अली घर पहुचण ते वारसनि में ख़ुशीअ जी लहर। नौजवाननि जो चवणु आहे त धाड़ेलनि अगवा करण खां पोइ ज़ंजीरुनि सां ॿधी छॾियो हो। गुज़िरियल राति पुलिस मुक़ाबले दौरान बाज़ियाब करायो। इलाइक़े में 17 लख रुपया भुॻ भरण एवज़ नौजवान बाज़ियाब थियण जा चोबोर। डहरकी वेझो 2 शागिर्द ट्रालर हेठां अची चीभाट जी फौत बाईपास ते स्कूल खां वापसि घर वेंदड़ आमिर शर ऐं अली हसन ट्रालर हेठां अची विया। पुलिस कार्रवाई कंदे ड्राइवर खे गिरफ़्तार करे ट्रालर तहवील में वठी छॾियो। नींगरनि जा लाश अस्पताल मुंतक़िल।
ऐं अगर मगर समूरा आसरा ख़त्म, पाकिस्तान सेमीफाइनल में पहुची न सघियो। इंग्लैंड जी ICC क्रिकेट वर्ल्ड कप मैच में पाकिस्तान ख़िलाफ़ बैटिंग कंदे 337 रन्स ठाहे छॾियूं। क़ौमी क्रिकेट टीम खे 338 रन्सनि जो टारगेट मिलियो।